गिदड़ सिंघी असुल में गिदड़ जे ॿिन्ही कननि जे विच में हिकु सिंग जहिड़ी हॾी हूंदी आहे जंहिं ते भूरे रंग जा वार फुटंदा आहिनि। इन खे ख़ुशकिस्मती ऐं भाग जी अलामत सम्झो वेंदो आहे। इन खे माण्हू घरनि में रखंदा आहिनि त जीअं पैसे जी खोट न थिए, घर में कंहिं क़िस्म जो को जादू फीणो या का बद नज़र न लॻे। इन क़िस्म जा नज़रिया अॼु बि असांजे मुआशिरे में आम आहिनि। गिदड़ सिंघी बाबति निजी चैनल हिकु जोगी खां इंटरव्यू वरितो त जोगी ॿुधायो त ही वॾे कम जी शइ आहे। हिन खे माण्हू लखें रुपयनि में ख़रीद करे पाण वटि रखणु चाहिनि था, छो त ही इंसान खे करोड़पति बणाए छॾे थी। हिन खे गिदड़ जे मथे मां हासिल कयो वेंदो आहे ऐं हिंदुनि जे तिलक लॻाइण वारे सिंदूर में रखियो वेंदो आहे जीअं ही ख़ुशबूदार रहे ऐं इन सां ही जहिरी रही सघंदी आहे। हिन जे असुल हुजण जी सुञाण हिन जी साइज़ ऐं वज़न सां कई वेंदी आहे, पर इहो ज़रूरी न आहे त इहा दौलत कमाइण जो बहितरीन ज़रियो हुजे या बिना महिनत जे अव्हां मालामाल थी सघो था, छो त हिन जो इस्लाम सां को वास्तो न आहे ऐं न ई किथे अहिड़ी का रिवायत मौजूदु आहे। इहो फ़लसफ़ो 17वीं सदी में नंढे खंड जे कंहिं पंडित तरफ़ां ॾिनो वियो हो ऐं उन वक़्त खां अॼु ताईं इन खे मञियो वञे थो। गिदड़ सिंघी जी असुल हक़ीक़त इहा आहे त 17वीं सदी खां अॻु हिन जा आसार मिलनि था। मिस्र में हिकु देवता एनोबस हो जंहिंजो मथो गिदड़ ऐं ॿियो जिस्म इंसान जी शिकिल जहिड़ो हो। माण्हुनि उन जो नालो गिदड़ सिंघी रखियो हो ऐं उन जे जिस्म ते बि भूरा वार हूंदा हुआ।